बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां 9 फरवरी ते रिथियल PDM जे जलसे गाह जो दौरो। हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त करण जूं हिदायतूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हटड़ी बाईपास ते पहुची 9 फरवरी ते रिथियल PDM जे जलसे गाह जो दौरो कंदे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम करण जूं हिदायतूं ॾींदे चयो त ट्रैफ़िक जी रवानी बरक़रार रखण लाइ बि बहितर क़दम खंया वञनि। अवाम खे कंहिं बि क़िस्म जी परेशानी न थियणु घुरिजे। बाद में ज़िले इंतज़ामिया पारां सैयद मुराद अली शाह खे जलसे में थियल इंतज़ामनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। जैकबाबाद ऐं बाहू खोसो में पानी जी खॾ मां पीरसन मर्द ऐं औरत जा लाश हथ। सुञाणप न थी सघी। सदर थाणे जी हद जीलानी टाउन वटि पीरसन औरत जो लाश पानी जी खॾ में तरंदो ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इत्तला कयो। जंहिं बाद पुलिस लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते 8 कलाकनि ताईं सुञाणप न थियण बाद पुलिस कानूनी घुर्जूं पूरियूं कंदे लाश ईदी हवाले करे छॾियो। जॾहिं त बाहू खोसो थाणे जी हद ॻोठ गज़नफर अली जखराणी में बि अणसुञातल पीरसन जो लाश हथ अचण वारी इत्तला ते पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वरितो ऐं तालका अस्पताल ठुल मुंतक़िल कयो। आख़िरी इत्तलाउनि ताईं लाश जी सुञाणप न थी सघी आहे। दोदापुर वेझो कारें इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार पंहिंजी भाइटी ऐं बिरादरी जे नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मीरापुर थाणे जी हद ॻोठ सोहबत लेडवाणी में सोहबत लेडवाणी कारें तोहमत मड़े पंहिंजी भाइटी लाल ज़ादी ऐं नौजवान उवैस लेडवाणी खे टीटी पिस्तौल सां फायर करे क़तल करे छॾियो ऐं फरार थी वियो। इत्तला ते पुलिस मक़तूला जो लाश जैकबाबाद जॾहिं त मक़तूल जो लाश गड़ी ख़ैर अस्पताल पहुचायो, जितां पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कया विया। बेरिया रोड में क़ौमी शाहराह ते बस जो ट्रॉलर खे टक्कर, हिकु ॼणो फौत, 10 ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते निबेड़ो भट्टी स्टॉप भरिसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस जो ट्रॉलर सां पुठियां टक्कर थी पियो। नतीजे में बस जो कंडक्टर रहीम यार ख़ान वासी ख़ादिम हुसैन कलवड़ मौक़े ते ई फौत थी वियो। जॾहिं त इरफान, सैरिश, आमना, तौहीद, सज्जाद आराई, फैसल नोमान, सदफ़, सोबिया ऐं सिद्दीक़ ज़ख़्मी थी पिया। दोदापुर वेझो 3 ज़िलनि जे पुलिस जो ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन। SSP जैकबाबाद ऐं SSP लाड़काणो जी अॻवानी में पुनू भट्टी थाणे जी हद में पुलिस ॻोठ ख़ान मोहम्मद ॾहाणी, ॻोठ बहारो ॾहाणी ऐं ॻोठ रमज़ान कटोहर समेत केतिरनि ई ॻोठनि ते चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कयो। इन दौरान पुलिस मीर मोहम्मद कटोहर समेत 10 ॼणनि खे गिरफ़्तार कयो ऐं केतिरनि ई ॾोहारियुनि जा घर ड्राहे पट कया, जॾहिं त कुझु घरनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो। पुलिस मूजिबि इलाइक़े में अमन अमान जी बहाली ताईं ऑपरेशन जारी रहंदो। सकरंड शुगर मिल पारां नौकरियुनि तां बरतरफ़ कयल पौरेतनि जो एहतजाज। पौरेतन इक़बाल अहमद, मोहम्मद इलियास मरी, मोहम्मद जुम्मन डायरी ऐं ॿियनि काज़ी अहमद में एहतजाज कंदे चयो आहे त सकरंड शुगर मिल इंतज़ामिया बिना कंहिं सबब जे असांखे बरतरफ़ करे छॾियो आहे। हुननि वॾे वज़ीर खे अपील कंदे चयो आहे त शुगर मिल इंतज़ामिया जे अहिड़े ज़ालिमाणे क़दम ख़िलाफ़ नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। नज़रवाह वेझो जाफ़री बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। शबीराबाद थाणे जी हद ॻोठ मीरो ख़ान जाफ़री में ज़मीनी तकरार तां जाफ़री बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। नतीजे में इलाही बख़्श जाफ़री ऐं माई नूर ख़ातून ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॾैरकी वेझो ॻोठाणनि जो पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ नथू भुट्टो वासिन फैज़ मोहम्मद भुट्टो ऐं नज़ीर अहमद भुट्टो एहतजाज कंदे चयो आहे त असांजो नौजवान बशीर अहमद भुट्टो गुम आहे। असांखे शक आहे त खेसि ख़ुदा बख़्श, नबी बख़्श ऐं इस्माइल भुट्टो वारनि पुलिस खां खणाए गुम कयो आहे। मियां साहब में अणसुञातल चोर सहाफ़ी जे मोबाइलनि जी दुकान मां चोरी करे फ़रार। मियां साहब में अणसुञातल चोर सहाफ़ी ज़ुबैर शेख जे मोबाइलनि जी दुकान जा ताला टोड़े लैपटॉप, मोबाइल फ़ोन, चार्जर ऐं हज़ारें रुपयनि जो ॿियो सामान चोरी करे फ़रार थी विया। वाक़िए ख़िलाफ़ बशीर शेख, अज़ीज़ शेख, इक़बाल साजिद, न्याज़ सूमरो ऐं ॿियनि एहतजाज कंदे SSP शिकारपुर खां घुर कई त चोरनि खे गिरफ़्तार करे सामान वापसि करायो वञे। गारो में डिफेंस पीस काउंसिल पाकिस्तान यूथ विंग पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैली दिफ़ा अमन काउंसिल यूथ विंग जे अॻवान मोहम्मद अली नाहियो, इक़बाल शाह, नवीद ख़लीफ़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। रैली में शरीक शहरनि कश्मीरियुनि जे हक़ में नारा हंया ऐं डेरा अलायर में चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं शहरी इतिहाद में सर्द जंग शुरू। हिक ॿिए मथां छिती तनक़ीद ऐं इल्ज़ाम। शहरी इतिहाद पारां चीफ म्यूनिसिपल ऑफिसर खे हटाइण जी घुर। चीफ म्यूनिसिपल ऑफिसर पारां शहरी इतिहाद जा अॻवान कब्ज़ा गीर करार। शहरी इतिहाद ऐं अंजुमन ताजरान पारां शहर में गंदगी ऐं म्यूनिसिपल में करप्शन ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सदर कामरेड ज़हूर अहमद खोसो, अंजुमन ताजरान जे सदर शमन अली उमरानी, हाजी अब्दुल ख़ालिक खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी क़ौमी शाहराह ते धरणो हंयो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त म्यूनिसिपल कमेटी जो चीफ ऑफिसर शहरनि ऐं ताजिर बिरादरी सां अणढंगो रवैयो अख़्तियार करे रहियो आहे। जाइज़ कमनि लाइ बि रिश्वत वरिती वञे थी। DC ऐं चूंडियल नुमाइंदनि खे आगाही बावजूद को एक्शन न थियो। चीफ ऑफिसर फंडिंग जो बहानो बणाए शहर खे गंदगी जो ढेर बणाए छॾियो आहे। खेसि 3 ॾींहंनि अंदरि न हटायो वियो त शटर डाउन हड़ताल कई वेंदी। होॾां चीफ म्यूनिसिपल ऑफिसर सलीम ख़ान डोमकी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त दुकानदारनि ॾांहुं किरायनि जी मद में म्यूनिसिपल कमेटी जे सरकारी दुकाननि जा करोड़े रुपया रहियल आहिनि। शहरी इतिहाद जो 4 ॼणनि ते ॿधल टोलो ज़ाती मुफ़ाद हासिल
हासिल करण लाइ दबाव विझण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे। पाण खे शहरी इतिहाद जो सदर सॾाईंदड़ म्युनिसिपल कमेटी जी पुराणी चुंगी ते कब्ज़ो करे गैर कानूनी दुकान ठाहे छॾिया आहिनि। कब्ज़ागीरनि ख़िलाफ़ जंग जारी रहंदी, कंहिंजे दबाव में न अचिबो ऐं न ई सरकारी मिल्कियत ते कब्ज़ो करण ॾिबो। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।